पन्नू आकिल में हथियारबंदनि वापारी खां लखे रुपयनि जी फुर करे विया। रेलवे फाटक वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंद खाजरो तेल जे वापारी अल्लाह बख्श चौहान खां 4 लख रुपया रोक रक़म, 2 मोबाइल फोनियूं ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। पन्ने आकिल में हथियारबंदनि वापारी खां लखे रुपयनि जी फुर कई आहे। रेलवे फाटक वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंद खाजरो तेल जे वापारी अल्लाह बख्श चौहान खां 4 लख रुपया रोक रक़म, 2 मोबाइल फोनियूं ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। मुतासिर वापारी ॿुधायो त एजेंसी बंदि करे घर वञी रहियो हो त रेलवे क्रॉसिंग वटि पुल वटि हथियारबंदनि रोके फुर कई आहे। हुन चयो त इतला बावजूद पुलिस वक़्त ते न पहुची सघी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रक़म वापसि कराए ॾिनी वञे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जमील लंजार सां। जमील, आगाही ॾिजो, हे फुर वारो वाक़ियो कीअं थियो आहे? जी बिल्कुल जो पन्नू आकिल जे सिटी थाणे जे हद में वाक़ियो पेश आयो आहे। फुर जो जिते हथियारबंदनि तरफ़ां खाजू तेल जी एजेंसी मालिक खां 4 लख रुपए जी रक़म फुर करे गॾोगॾु 2 मोबाइल फोन बि फुर करे फरार थी विया आहिनि। असांखे ॿुधाईंदा आहियूं त ही पन्ने आकिल जे विच शहर जो इलाइक़ो आहे जिते मुस्तफ़ाई चौक ते वापारी अल्लाह बख्श चौहान जो खाजू तेल जी एजेंसी आहे, जितां उनजो चवाणी त हू दुकान बंदि करे वापसि पंहिंजे घर वञी रहियो हो त रेलवे क्रॉसिंग पुल आहे उन वटि लहण सां ई मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि रस्तो रोके करे उन खां 4 लख जी रक़म हुई उहा ऐं उन सां गॾोगॾु 2 मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। ऐं वापारी चवणो त हिते इलाइक़े वासी बि मौजूदु आहे, हुननि जो इहो चवणो त वाक़े जो इतला मिलण खां पोइ बि पुलिस वाक़े वारा हंधि न पहुती, जंहिंखां पोइ वापारी पाण पन्नू आकिल थाणे ते पहुची करे फुर वारदात बाबति इतला ॾिनो आहे। हिन वक़्त ताईं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम आहे ऐं जॾहिं त मुतालबो कयो वियो आहे वापारी तरफ़ां त खेनि फुर थियल रक़म आहे फौरी तौर ते वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ठीकु आहे जमील, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।